ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे आत्मा समझी बाबा खे यादि करो। मां आत्मा निराकार रूप में परम पिता परमात्मा खे यादि थी करां। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजे आत्मा जो ये शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मिठे मिठे ॿार बाबा असांखे चवनि था, ॾिसो 2 प्रकार जी भक्ति हूंदी आहे। हिकु थींदो आहे माण्हू ॾाढनि जी भक्ति करे, हिकु थींदो आहे माण्हू हिक जी भक्ति करे, ऐं हिकु ई नाम हिकु ई रूप। चईंदा न भॻवानु पहिरियों न हिन दुनिया में सुख छो हुयो। पहिरियों माण्हू भॻवान जो नाम बि जपंदो हुयो त बि ख़ुशी हूंदी हुई। हाणे ॾिसो माण्हू त्योहार मल्हाए त कोई ख़ुशी आहे न। ॿियो ई माण्हुनि खे डपु थींदो आहे, त्योहार ईंदो आहे त माण्हुनि खे डपु थींदो आहे झगड़नि जो, घर में झगड़ा न थियनि। छो थींदो आहे? छो जी माण्हू हिक ॿिए खे ॾिसी करे जलंदो आहे। छो थियो थिए इहे झगड़ा छो था थियनि? छो जी माण्हुनि खे ॿियनि जी ख़ुशी ॾिसी सहन नथो थिए, है न। कंहिंजे घर में पैसो आहे त उहो दिवाली ॾाढो धूमधाम सां मल्हाईंदा। हिन समय त्योहार बि माण्हू मल्हाइनि था। त्योहार मल्हाईंदे हुए बि उहो ख़ुशी छो न आहे? छो जी ॾिसो अॼु हिकु दिवाली आहे। हाणे केरु त दिवाली ॾींहुं पंहिंजो नयों घरु वठंदो, केरु दिवाली ॾींहुं पंहिंजे घर जी साफ़ सफ़ाई कलर कराईंदो, केरु ॾाढा महांगा कपिड़ा पाईंदो, केरु छा कंदो केरु छा कंदो। कंहिंजे घर में कंहिं शरीर छॾे छॾियो त हुनजी दिवाली उहो सुठी रीति नथो मल्हाए सघे, त ॿिया मल्हाइनि था त उन्हनि खे उहो ख़ुशी सहन नथी थिए, है न। जंहिंजे घर में कंहिं शरीर छॾे छॾियईं त उनजे लाइ त दिवाली ॾींहुं ख़ुशी मल्हाइण वैसे मल्हाए सघंदा आहियूं, लेकिन अज्ञान काल में त माण्हू दुखी मल्हाईंदो आहे न, है न। त ॾिसो हिन करे हिन त्योहारनि में आहे न ख़ुशी न आहे। माण्हुनि खे डपु लॻंदो आहे किथे झगड़ा न थी वञे। हिकु माण्हू सोचंदो आहे किथे झगड़ा न थी वञे। छो जी सम्झो के हिक ई घर में के सुठा कपिड़ा वरिता आहिनि, कंहिंखे न मिलिया, कंहिंसां छा सुठो थी वियो कंहिंसां न, त जलन थींदी आहे न। माण्हुनि खे रीस थींदी आहे, जलन थींदी आहे, ईर्ष्या थींदी आहे। कई माण्हू हीअं बि सोचंदा आहिनि ते दिवाली ॾींहुं न उल्टो सुल्टो सोचे बि सघंदा आहिनि, ॾिसी ॾाढो ख़ुशी थो मल्हाए न, ॾिसी हिनजी दिवाली ख़राबु थी वञे, हिननि जे फटाके सां ईअं जली वञे। जॾहिं दुख अंदरि जलन थींदी आहे न, ईर्ष्या थींदी आहे न, गुस्सो थींदो आहे न, त कोई कंहिंजे लाइ बि बुरो संकल्प करे सघंदो आहे, न करे सघंदो आहे, करे सघंदो आहे। घर घर में माण्हू लड़ाई झगड़ा छो था थियनि? ये रीस जलन जे कारण। त बाबा असांखे चवनि था कि हाणे छो जी माण्हू जे जीवन में दुख ॾाढो आहे न, त हाणे असांखे छा करिणो आहे? माण्हू त्योहार न मल्हाए त बि माण्हू चवनि, मल्हाए त बि माण्हू चवनि, त माण्हू छा करनि? न
न, मनाए त बि प्रॉब्लम, न मनाए त बि प्रॉब्लम। त मनाइणो त आहे, शांति सां साधारण रीति सां मनायो, न जेतिरो थी सघे पंहिंजे घर में ई रहो। हा ठीकु आहे, कोई आहे ठीकु आहे, न आहे ठीकु आहे, न जेतिरो बि आहे हुन में ख़ुशि रहो। छो जे माण्हुनि जे घर वेंदा, हेॾे होॾे वेंदा, हुननि जे घर कुझु ॿियो चीज़ आहे, ॿियो माहौल आहे, तव्हांजे मन में कुझु दुख आहे, त हुननि खे ॾिसी वैसे ई सुठो न लॻंदो। हिन समय कलयुगी दुनिया में वैसे बि माण्हू कंहिंजे घर पसंदि न कंदो आहे, वैसे बि माण्हू सोचंदो आहे असां पंहिंजे में छो जी ॾिसो, अॼु कंहिंजे घर असां वञूं, कोई सॾु करे, हुते अगरि असां अहिड़ी वहिड़ी चीजूं ॾिसूं, भई सम्झो खाइण पीअण जी वॾी चीजूं या उन्हनि जो रहन सहन, ऐं असां उहो न करे सघूं त माइंड डिस्टर्ब थी वेंदो। हिकु थींदो आहे ज्ञान हूंदो आहे, सम्झ हूंदी आहे, पर प्रभाव त अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन त बि माण्हू कोशिशि करे त पंहिंजे ई घर में रहे त सुठो आहे, न? हिन करे बाबा चवनि था कि ॾिसो, पहिरियों माण्हू हिक खे ई मञंदो हुयो। पहिरियों तव्हांखे हिकु निराकार शिव खे ई मञंदो हुयो। माण्हू शिवलिंग जी ई पूजा कंदा हुया। शिव मतिलबु परमात्मा, जेके गुरु नानक देव एक ओंकार चईंदा न, उहा हिंदू माण्हू हुनखे शिव चईंदा आहिनि, जेको निराकार शिवलिंग ठाहींदा आहिनि। शंकर देहधारी अलॻि आहे। निराकार जो प्रतीक भारतवासी लिंग जे रूप में पूजदा आहिनि। सिख माण्हू एक ओंकार जे रूप नाम सां पूजदा आहिनि। मुस्लिम माण्हू अल्लाह जे नाम सां यादि कंदा आहिनि। क्रिश्चन माण्हू लाइट जे नाम सां यादि कंदा आहिनि। त हिकु निराकार खे यादि करण में ई माण्हुनि जो फ़ाइदो आहे। न त ॾिसो माण्हुनि केॾो ख़र्चो, केॾो महिनत, केॾी भागम दौड़। जरा थोरो धैर्यता सां सोचो, असां एॾो कुझु करूं था, प्राप्ति छा थी थिए? माण्हू दिवाली 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 दिवाली, न हिकु थींदो आहे शांति सां माण्हू सभु कमु करे, मिली जुली करे त बि अलॻि ॻाल्हि थींदी आहे। हिकु माण्हू ख़ासि करे न ॿियनि खे जलाइण लाइ बि कंदो आहे। ॾिसो असांजो घर केॾो सुंदर साफ़ु सुथिरो थियो आहे, असां केॾी सुठियूं चीजूं वठी आया आहियूं। अंदरि भावना रहंदी आहे कि अचे ऐं ॾिसे ऐं जले। त इहे जलण छॾो, माण्हू फटाका जलाईंदा आहिनि। त छो जे अॼुकल्ह माण्हुनि जो अंदरि हमेशह जलंदो ई रहंदो आहे, ॿियनि जी ख़ुशी सहन ई न थींदी। ख़ुदि जी प्लेट में गुलाब जामुन अलाए छा छा आहे, पर ॿियनि जी प्लेट में ई नज़र वेंदी आहे कि इहे छा था खाइनि, इहे असांखे छो न ॾिनो अथऊं। पर तव्हां वटि जो आहे उहो खाओ न था, है न? हर हिक खे पंहिंजी सोच अनुसार ई मिलंदो आहे, न मिलंदो आहे। अॼु तव्हां वटि जो आहे उहो तव्हांजी सोच अनुसार ई आहे। तव्हां चओ न मां त अहिड़ो न सोचियो, त तव्हांजे घर में ॿिए के सोचियो वञे, या कुझु कर्म अहिड़ा हूंदा। त बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे, हिक खे ई मञो, ऐं जंहिंखे बि मञंदा आहियो न हुन ते निश्चय रखो। भॻवान जा बि ॾिसो काथे निराकार के माण्हू पूजदा हुया। अॼु ॾिसो तव्हां, अगरि भॻवान जा रूप अगरि तव्हां ॾिसो केॾा थी विया आहिनि, ऐं माण्हू हर त्योहार मल्हाए थो। भले विश्वास बि न हुजे, भले विधि बि पतो न हुजे, लेकिन देखा देखी में माण्हू हर त्योहार मल्हाए थो। लेकिन जंहिं वो त्योहार शुरू कयो, के विधि जे लॻाए, के विधि अनुसार हुन त्योहार खे करिणो खपे। उहो अगरि असां उन विधि सां न कंदासीं त प्राप्ति न थींदी। अॼु ॾिसो माण्हू जो, सिख माण्हू जो ग्रंथ जीअं खोलंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि, जो विधि थींदी आहे, है न? अगरि कंहिंखे मतिलबु कोई देखा देखी में सोचे कि भई हा ये ग्रंथ में त सुठो लिखियलु आहे, मां बि ग्रंथ ख़रीदे करे पंहिंजे घर में रखंदमि ऐं पढ़ंदमि, लेकिन उहो ग्रंथ त मिली वेंदो काथां बि। ग्रंथ वठी छॾियईं, हुन घर में रखियो अथई,
लेकिन उन विधि सां उहो नथी करे, ऐं कंहिं सिख माण्हू खे पतो लॻी वियो त हुनखे सुठो लॻंदो, उहो खणी वञी करे ग्रंथ खणी ईंदो न। त ईअं ई तव्हां इहे गणेश, अलाए जन्माष्टमी, गणेश जो ॾींहुं, नवरात्रा, हाणे दिवाली, त जे इहे त्योहार शुरू कया हूंदा, जे विधि शुरू कई हूंदी भई हिन विधि सां लक्ष्मी पूजन करो, हिन समय करो, तव्हां चओ त पता न आहे, असां त सिर्फ़ु लक्ष्मी जी मूर्ति रखी कंदा आहियूं न, पर उहो ठीकु न आहे। या त विधि पूर्वक करो या न करो। छो जी जंहिंखे लॻंदो हूंदो की उहे हिन रीति नथा करनि त उन्हनि में एतिरी पावर बि हूंदी आहे। जे सिख माण्हू खे पतो लॻे न असांजो ग्रंथ ईअं रखी छॾींदा त उन्हनि में पावर बि हूंदी आहे, उहो खणी बि ईंदा। लेकिन हिंदू माण्हू ईअं न कंदा, लेकिन मन में त रहंदो आहे न, करण ॾियो उन्हनि खे प्राप्ति न थींदी। उल्टो बि चई सघंदा आहिनि। हिन करे हिक खे ई मञो त घर में बि शांती रहंदी, जेतिरो थी सघे न। घर में बि जेतिरा माण्हू आहिनि न, उहो हिक खे ई मञो त तव्हांजे घर में न सभिनि जी सोच उहा रहंदी, तव्हांजे घर जो माहौल हिकु स्थिति वारो थी वेंदो। अॼु ॾिसो माण्हू चइण में, सिंधी माण्हू चईंदा असां त टिकाणे वेंदा आहियूं, असां त ग्रंथनि खे पूजंदा आहियूं, पोइ घरनि में इहा नवरात्रे जी जोत जलाईंदा या कृष्ण रखंदा, हुनखे ईअं सनानु दान कराईंदा। हाणे जॾहिं तव्हांजो विश्वास ई ग्रंथनि में आहे त छो था रखो इहे मूर्तियूं? था छो जी देवी देवता लसन प्याज न खाईंदा आहिनि, इहे बि पाप चढ़ंदो अथव, माण्हू सम्झनि नथा न। देवी देवता लसन प्याज न खाईंदा आहिनि, ऐं तव्हां लक्ष्मी जी पूजा करे प्याज जा पकोड़ा था ठाहियो, प्याज जी चीजियूं था ठाहियो, त इहे ठीकु न आहे। माण्हू त कंदा आहिनि हल जो आहे जो करो, त पंहिंजे ग्रंथनि सां बि जो आहे जो करो न। पोइ जो आहे जीअं करो न। तव्हांखे लॻे थो भई असां त ग्रंथनि खे, माण्हू उन्हनि खां त ड्रिजंदा, चईंदा न न मथे ते त रओ रखी करे करिणो पवंदो, ईअं उअं, उन्हनि खां त ड्रिजो था। देवी देवता जो सभिनि खां ऊच धर्म वारा आहिनि, सभिनि खां ऊचो धर्म, सभिनि खां पवित्र धर्म। उन्हनि जे धर्म में कॾहिं कोई विकार सां ॿार बि न पैदा थींदो। त तव्हां 3 ॾींहं लक्ष्मी जो आह्वान था करो, 9 ॾींहं देवियुनि जो आह्वान था करो, गणेश जो आह्वान था करो, पवित्रता खे पालन कंदा आहियो? हुननि जी दुनिया में त अपवित्रता हुई न। काम क्रोध लोभ मोह अहंकार, ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा, लसन प्याज हुयो ई न। हाणे बि माण्हू भागवत कराए त पवित्रता पालन कंदो आहे न, लसन प्याज खाईंदो आहे? तव्हां ॿुधायो, हाणे लक्ष्मी जी पूजा कंदव, लसन प्याज छॾंदव? त हिन सां बि आहे न, इहे बि सूक्ष्म पाप पईंदो। माण्हू त चईंदा आहिनि न असां त वॾा ईअं ई कंदा आहिनि, ईअं तॾहिं त भोगनि था माण्हू, तॾहिं त भोगनि था न। छो दुनिया में जेतिरी भक्ति आहे ओतिरो दुख छो आहे? जेतिरो माण्हू व्रत जप तीर्थ करे थो, जेतिरा माण्हू इहे नया नया त्योहार मल्हाए थो, दिन प्रतिदिन दुख वधंदो ई थो वञे। छो जी विधि ठीकु न आहे। विधि ठीकु न आहे त प्राप्ति कीअं थींदी? तव्हांखे जॾहिं ग्रंथनि में विश्वास आहे त छो था रखो इहे सभु मूर्तियूं आदि? तव्हां पंहिंजे ग्रंथनि खे ई पूजो न। कोई चईंदो हा मूंखे त पंहिंजे गुरू जे मथां विश्वास आहे, मां मंदर में बि वेंदी आहियां न, उते बि पोड़ी पढ़ी ईंदी आहियां, त ज़रूरत छा आहे मंदरनि में वञण जी? केरु थो चए तव्हांखे? कोई कंपलसरी त न आहे की हिन मोहल्ले में रहंदव त मंदरनि में वञणो ज़रूरी आहे। त अहिड़ी ग़लती असां करो ई छो? छो जी ॾिसो, अॼु तव्हां ॾिसो, अॼु तव्हां गुरुद्वारे में कोई माण्हू अचे ऐं हुते गायत्री मंत्र पढ़े मन में वेही करे, ऐं कंहिं सिख खे पतो लॻी वञे, सरदार भाई खे, कि त गायत्री मंत्र थी पढ़े, हुनखे कढी छॾियो था। कढंदो बि न त चईंदो त सही न भई इहो पढ़णो अथव, हिते त इहो पढ़िबो आहे, हीअ छा था पढ़ो था?
पोइ तव्हां उन्हनि जे मंदरनि में वञी करे अहिड़ो कर्म छो था करो? तव्हां उन्हनि जी मूर्ति रखी अहिड़ो कर्म छो था करो? हिक खे पकिड़ो न। जॾहिं चओ था वरी चईंदा असां सिंधी त झूलेलाल खे मञंदा आहियूं। वियो गुरुद्वारो बि वियो, मंदर बि वियो, झूलेलाल ताईं पहुची आयो, झूलेलाल आयो झूलेलाल। त इहे भटकणु थींदो ऐं इन सां प्राप्ति न थींदी आहे, है न। इहे त उहो ई थियो भई खटाई बि खाधी, खीर बि पीतो, इहे बि कयो, पोइ वरी दाग थी विया, बीमारी थी वई त तंहिंजी बीमारी थी वई। त केरु थो चए तव्हांखे हिक जे मथां हिकु खाओ? कोई कंपलसरी थोरी आहे। अगरि तव्हां इहे सभु न कंदव त तव्हांखे कोई दुनिया मां कढी थोरी छॾंदो। तव्हां चओ सिख माण्हू पंहिंजे हिसाब सां कंदा, हर हिकु पंहिंजे हिसाब सां करे थो, त हिकु ॻाल्हि खे पूरो मञो न। चओ त भॻवानु हिकु ई आहे त हिक खे पकिड़े करे हलो न। पोइ भॻवान जा एॾा रूप या त रखो, लेकिन विधि पालन करो। उन्हनि खे लसन प्याज जो भोग न लॻाइणो, पवित्रता पालन करणी आहे, विकारनि जे वश थी करे कर्म न करो, है न। ॾाढो नियम हूंदा आहिनि, त नियम प्रमाण हलंदा न। ॾिसो तव्हां ई ॾिसो, अॼु तव्हां कुझु चीज़ खे साफ़ सुथरो रखियो, के अची करे उनखे किना हथ लॻाई, त चीज़ खे किना हथ लॻाइण सां माण्हुनि खे गुस्सो थो अची वञे। अॼु कोई ग्रंथनि खे हथ लॻाए त माण्हू उनखे मारे थो छॾे। त असां ॿिए धर्म जो अगरि असांखे नियम मर्यादा न पतो आहे त असांखे उन्हनि जी इहे सभु न करण सां ई ठीकु आहे, भई हथ जोड़ो, ठीकु आहे भई, हा। त पंहिंजो निश्चय बि हिक जे मथां कंहिंखे बि हिक खे पकिड़ो। वैसे त परमात्मा त निराकार आहे, भॻवानु त निराकार मथे रहंदो आहे, त तव्हां निराकार रूप में उनखे यादि करो त ॾाढो ई सुठो, डायरेक्ट प्राप्ति थींदी। न त जेका बि दुनिया में उन निराकार जा अलॻि अलॻि रूप ठाहे वेठा आहियो, त उन्हनि मां कहिड़ो बि हिकु रूप पकिड़े छॾो ऐं हुनखे ई मञी करे हलो त तव्हांजो बि कल्याण। ॾिसण वारनि खे बि बुरो न लॻंदो। अॼु ॾिसो कोई लक्ष्मी जो पुजारी हूंदो, जेको सचे मन सां लक्ष्मी जी पूजा कंदो, ऐं तव्हांजे घर अचे ऐं ॾिसे तव्हां त लक्ष्मी खे लसन प्याज जो भोग था लॻायो, तव्हां त लक्ष्मी जी मूर्ति हीअं रखी आहे, हू चईंदो न हिन डायरेक्शन में, न हिन डायरेक्शन में रखबी आहे, हू चईंदो न हीअं न रखिबो आहे, लक्ष्मी जे अॻियां हीअं रखिबो आहे। त हुनखे त ईंदो न, भई लॻंदो न बुरो कि अरे मुंहिंजी लक्ष्मी जी मूर्ति आहे न हीअं रखी हुई। हुन लक्ष्मी जी मूर्ति खे न, कृष्ण जी मूर्ति खे न लसन प्याज पिया खाराए, त हुनखे बुरो न लॻंदो। त हिन करे ई बाबा असांखे चईंदा जेतिरो थी सघे न हिन भक्तियुनि जी ॻाल्हियुनि में घटि गुस्सो। कॾहिं कुझु उल्टो असरु थी वेंदो आहे न, पोइ माण्हुनि खे सम्झ में बि न ईंदो आहे इहो छो थो थिए। कोई इहे चईंदा इहे पता रख, हीअं रख, असांखे त पतो न आहे भई पतनि जो छा मतिलबु हूंदो आहे, छा न। जेतिरो सम्झो ओतिरो ई करो, विश्वास आहे त करो, देखा देखी में न करो। छो जो ॾिसो घर में अॼुकल्ह लड़ाई झगड़ो बि इन करे थींदो आहे, भई भले कोई ॿियो ॿाहिरां वारो न अचे। अॼु घर में नुंहुं चईंदी मां त हिन खे मञा थी, ऐं असांखे अगरि हुनजी मूर्ति न वणे त थींदो आहे न। ससु सहुरो पंहिंजे घर में जे गुरू जो मञी करे हलनि पिया, ऐं नुंहुं चईंदी न मां त हिन खे ई मञंदमि, ऐं हुनजी मूर्ति रखी छॾंदी। ऐं अगरि ससु सहुरो हुन गुरू खे एक्सेप्ट न करे सघे त पोइ लड़ाई झगड़ा थींदा न थींदा। त शादियूं बि ॾिसी करे करो, भई हा पंहिंजी बिरादरी में सिंधी समाज में ठीकु आहे, लेकिन सिंधी समाज में बि उहो कहिड़े गुरू खे मञंदी आहे, कहिड़ी देवी खे मञंदी आहे, देवी देवताउनि खे मञंदी आहे, गुरू खे मञंदी आहे, या कुझु ॿियो ई कंदी आहे। न त छा थींदो आहे, भई उहा छोरी त बचपन सां हुन राधा स्वामी कयो अथई, हिते अचो त निरंकारी जो पंथ आहे, त उहो पंहिंजो राधा स्वामी खे छॾे ई नथी सघे, ऐं हुनजो ससु चए न निरंकारी अनुसार हलो, त मुश्किल थी वेंदो आहे न। इहे थोरी चेंज थी वेंदो आहे, इहे बि पालना थींदी आहे।
हुते उहो रखंदी हुजे महालक्ष्मी जा विर्त, हिते कोई पूजे ई नथो लक्ष्मी खे, हिते सभु पंहिंजा गुरू करे वेठा आहिनि। त हुनजी त दिवाली ख़राबु थी वई न। उहो चए न मां ईअं कंदमि, ससु चए न न असां ईअं न कंदा आहियूं। हू चईंदी मूंखे अलॻि घरु वठी ॾियो, न त मां वापसि ई न। कोई थींदो आहे। ॾिसो, शादियूं बि सोचे सम्झी करे करो, छो जी हिननि सां बि फ़र्क़ु पवंदो। छो जी दिमाग़ सॼो हुनजो राधा स्वामी अनुसार हुन बचपन खां पंहिंजो उहो सेट कयो अथई। हिकदमि सां गुरू चेंज करणु ॾाढी मुश्किल थींदी आहे। पोइ न उहो छोरी न हेॾां जी रही न होॾां जी, पोइ डिस्टर्ब थी वेंदी। जी हिकु छत्र छाया ई चेंज थी वञे। हाणे हुनजो गुरू छॾंदो हुनखे न, हिकदमि छत्र छाया ई चेंज थी वञे। इहे बि थींदो आहे भई, जंहिं भॻवान जे रूप खे तव्हां घर में आह्वान कंदा आहियो न, उन तरीक़े सां तव्हांजे घर में हर माण्हू जे मथां छत्र छाया बि हूंदी। त इहो बि थोरो सोचे सम्झी करे न, भॻवान जो नाम बि जो अलॻि अलॻि नाम रूप, माण्हू चइण में त चई था छॾनि सभु हिकु ई आहे, लेकिन हिकु न आहे। सभिनि भॻवाननि जी अलॻि अलॻि धारणा कई आहे। भॻवान त निराकार, उहो त सर्वशक्ति गुणनि ज्ञान जो सागर आहे, लेकिन लक्ष्मी जी उन्हनि परमात्मा जी जो शक्ति धारण कई अथई उहो ई ॾेई सघंदी आहे। तॾहिं त चईंदा आहिनि, ॾिसो अॼु हिकु ई मंदर में गुरुद्वारे वारा चईंदा न मंदर में ॾेखारियो, मंदर में बि अलॻि अलॻि देवी चईंदा न हीअ देवी कमु करे सघंदी आहे, मां न करे सघंदी। चईंदा न इहे उहो खाटू श्याम वारो देवता करे सघंदी। तो मतलब भगवान त सर्वशक्तिवान आहे, निराकार। या त तव्हां निराकार खे यादि करो, उहो तव्हांखे सभु ॾेई सघंदो, न त उनजी अलॻि अलॻि शक्तियूं गुण इहे माण्हुनि अलॻि अलॻि देवी देवताउनि जा रूप ठाता अथनि। पोइ तव्हांखे भय लॻंदो त चईंदा हनुमान जे मंदरु वञ, हुनजो चालीसो पढ़। पोइ चईंदा इहा प्रॉब्लम आहे त हिन देवी वटि वञ, हेॾे होॾे भटकणो पवंदो। ऐं हिकु निराकार वटि त सभु कुझु प्राप्ति थी वेंदी, सभु भंडारनि, सभु ज्ञान गुण शक्तियुनि जे भंडारनि सां भरपूर आहे उहो परम ज्योति। ऐं असां सभु आत्माऊं ज्योति आहियूं। त उन परम ज्योति खे यादि कंदासीं त असांजी आत्मा रूपी ज्योति सदा ई जगल रही। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे, दीपमाला ते यथार्थ विधि सां पंहिंजे दैवी पद जो आह्वान करण वारा पूज्य आत्मा आहिनि। बाबा चवनि था ॾिसो, दीपावली ॾींहुं माण्हू लक्ष्मी जो आह्वान कनि। महालक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण ॿई, हा न। त सिर्फ़ु उहो अहिड़ा आहिनि, उहो त सुठी ॻाल्हि आहे, लेकिन बाबा चवनि था तव्हां बि उन्हनि खे यादि करे उन्हनि जहिड़ा गुण धारण करो, है न। केसीं असां मांगदा रहंदासीं, ख़ुदि बि त ठहिणो आहे न। त बाबा चवनि था ख़ुदि बि परमात्मा खे यादि करे ओड़ा गुण संस्कार धारण करो। स्लोगन आहे, सदा बेहद जी वृत्ति दृष्टि ऐं स्थिति हुजे तॾहिं विश्व कल्याण जो कार्य संपन्न करे सघंदा आहियूं। जीवन में हमेशह सभिनि जे लाइ सुठी सोच, पंहिंजी दृष्टि सभिनि जे लाइ सुठी रखो कि सभु सुठा आहिनि। भई कंहिंमें क्रोध आहे, कंहिंमें ईर्षा आहे, कंहिंमें छा आहे, कंहिंमें छा आहे, लेकिन असांखे सभिनि खे सुठी दृष्टि सां ॾिसणो आहे। तॾहिं त असां परमात्मा जा ॿार कहलाईंदासीं न। भई भॻवान त सर्व जो कल्याणकारी आहे, असां बि हुन जहिड़ा कॾहिं ठही सघंदासीं जॾहिं जीअं भॻवानु सभिनि जो भलो कंदो आहे, असां बि सभिनि जो भलो करूं, तॾहिं असां भॻवान जा ॿार कहलाईंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।